सच्चिदानंद स्वामी की जय। बोलो एकादशी मैया की जय। बोलो 11 मैया की जय। ओम सतनाम साखी साखी शिवोहम। जय श्री कृष्ण जय जय। प्रभु प्रेमियों, अज जी जेका एकादशी आहे उन जो नालो सफला एकादशी आहे। अचो त गॾिजी करे सफला एकादशी जी कथा ॿुधूं ऐं प्रभु प्रेमियों प्रभुअ जो, भगवान कृष्ण जो, भगवान नारायण जो, गुरुअ जो ध्यानु कयूं ऐं कथा ॿुधूं। जय श्री कृष्ण। सफला एकादशी हीअ एकादशी नाहरीअ महीने जे कृष्ण पक्ष में घणे भाङे 23 या 24 तारीख़ थींदी आहे। हिन एकादशी जी कथा जो प्रसंग हेठिए रीत आहे, सभु ध्यान सां ॿुधंदा। सभई चओ जय श्री कृष्ण। चंपावती नगरीअ में महशमान नाले हिकिड़ो राजा थी गुज़रियो आहे। हिन खे 4 पुट हुआ, जिन मां वॾे जो नालो लंपक हो। हू वॾो पापी हो ऐं राजा जो धन ख़राब कमनि में विञाईंदो हो। तंहिं करे राजा हिन खे देश मां कढी छॾियो। तॾहिं बि हू रयत खे ॾाढो सताईंदो हो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त सियारे जी राति हुई। लंपक हिकु पिपल जे वण हेठां सुम्हियो पियो हो ऐं सख़्तु पारे पौरं करे सॼी राति बेहोश पियो रहियो। ॿिए ॾींहुं 2 पहरनि जी हिन जी मूर्छा टुटी। तंहिंखां पोइ उथी जंग मां मेवो चूंडे सांझनि जो मोटी अची वरी पिपल जे वण हेठां सुम्ही पियो। वरी अची थधि शुरू थी, जंहिं करे लंपक व्याकुल थियण लॻो ऐं सॼी राति हिन खे निंड न आई। सभई चओ जय श्री कृष्ण। ऐं उहे चूंडियल मेवा पाण न खाधाई पर ईश्वर अर्पण करे छॾियाई ऐं सॼी राति ईश्वर खे ॿाॾाईंदो रहियो त हे प्रभु, मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। मां सॼी उमिरि पाप कर्मनि में विञाई आहे। हाणे मां तुंहिंजे शरण आयो आहियां। तुंहिंजो विरुद्ध आहे शरण पइजी रक्षा करणु। ईअं चई सॼी राति ईश्वर अॻियां रोअंदो रहियो। इहा राति सफला एकादशी जी हुई। बोलो सफला एकादशी मैया की जय। दयालु ईश्वर हिन जो इहो सफला एकादशी जो विर्त सफल कयो ऐं बास ॾींहुं हिकु सुंदर घोड़ो सांझनि समेत राजाई वस्त्र ऐं गहणनि सां हिन जे अॻियां अची बीठो। आकाशवाणी थी त हे राजकुमार, सफला एकादशीअ जे प्रभाव सां परमात्मा तो ते राजी थियो आहे ऐं हाणे तूं पंहिंजे पिता वटि वञ ऐं हू तोखे राज भाग ॾेई पाण फन ॾांहुं राही थींदो। इहा आकाशवाणी ॿुधी हू पंहिंजे पिता वटि आयो। राजा पंहिंजे पुट खे हींअर सुधरियल सम्झी हिन खे राज भाग ॾेई पाण ईश्वर जी भक्ति करण लाइ वन ॾांहुं राही थियो। लंपक पोइ वॾो धर्मात्मा राजा थी गुज़रियो। एकादशी ॾींहुं उपवास रखणु ईश्वर खे प्रसन्न करण जो मुख्य ऐं सवले में सवलो उपाउ आहे। तंहिं करे कहिड़े बि दस्तूर हर हिकु एकादशी जो विर्त अवश्य रखणु घुरिजे। जेके बि साल में एकादशियूं अचनि थियूं तिन में भेदभाव रखणु न घुरिजे। सभिनी एकादशियुनि जे विर्त जो फल हिक ॿिए खां वधीक आहे। एकादशी विर्तनि में श्रेष्ठ विर्त आहे। जीअं सभिनी नदियुनि में गंगा नदी, गांयुनि में कपिला गांइ, नागनि में शेषनाग, पखियुनि में गरुड़, यज्ञनि में अश्वमेध यज्ञ, शास्त्रनि में गीता श्रेष्ठ आहे। दान करणु, तप करणु, यज्ञ करण सां एतिरो फल नथो मिले जेतिरो एकादशीअ ॾींहुं उपवास रखण सां मिले थो। हिन एकादशी ॾींहुं फलनि फूलनि सां ईश्वर जी पूजा करणु घुरिजे। ॾींहं जो दान कजे ऐं राति जो जागृतो करे श्री भॻवान जो भजन करणु घुरिजे। बोलो एकादशी मैया की जय। प्रभु प्रेमियों, हीअ साल जी पहिरीं एकादशी आहे त प्रभु दर असां इहा प्रार्थना कंदासीं त जेके बि एकादशीअ जी कथा ॿुधी रहिया आहिनि, असां सभिनी जो, असांजे परिवार जो, असांजा जेके बि वेल विशर आहिनि, सभिनी जो ही नओं साल शुभ थिए, हर का ॻाल्हि ज़िंदगी में सुठी थिए ऐं अॼु सभिनी भगवत प्रेमियुनि खे
सफला एकादशी जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। ओम सतनाम साखी साखी शिवम। जय श्री कृष्ण। जय जय।